अस्सलाम वालेकुम प्री प्यारा दोस्त चाला खुश आयो ख़ैर उमेद सब दोस्त खुश हूंदा सॼी सिंध वारा खुश हूंदा सिंध में जेके दोस्त रहनि था उनखे भलीकार सिंध मां ॿाहिरि जेके रहनि था उन्हनि दोस्तनि खे बि भलीकार दोस्तो तव्हां सिंध टीवी ते ख़ूबसूरत मज़ा या ड्रामो त ॾिठो हूंदो मश्करनि जो ॻोठ हाणे वरी ख़ूबसूरत ड्रामो ठहे थो मश्करा मोटी आया KTN ते अचो त मां तव्हांखे उन ड्रामे जूं ख़ूबसूरत झलकियूं ॾेखारियां ऐं उन ड्रामे जी शूट ॾेखारियां त उहा शूट कीअं थी थिए ऐं केॾी महिनत सां थी थिए अचो दोस्तो त हली ही ख़ूबसूरत झलकियूं ॾिसो मश्करा मोटी आया KTN ते पहिरीं मार्च खां इंशाअल्लाह ज़रूरु ॾिसो वञे मां त चवां थो कपिड़ा फाड़े उथलाए छॾियां पर कोर्ट जो मसइलो आहे हल डायरेक्ट साहब अॻिते डाला कहिड़ो विसरी वियो यार बाबा डालाए कयो घोड़ाड़े घोड़ा नांगड़े नांग जल्दी का न का शइ खणी अचो इहो आहे सर वरी वञा कयो घोड़ाड़े नांग पुलिस घुरायो पुलिस बाबा पुलिस नांग खे मारण जे लाइ पुलिस घुरायूं बाबा चओ नांगड़े नांग बचायो ऐं कुझु शइ खणी अचो नांग खे डायरेक्ट साहब हिकिड़े हंधि ॾिस न भला मूंखे हर हंधि तक छो थो करे वञ शाबाश यार क्यों हमारे नांग डटा करी चो नांग वॾी महिरबानी पहिरीं प्यारा दोस्तनि जी दोस्तो उमेद ही तव्हांखे जेके शूट तव्हांखे पसंदि आई हूंदी मश्करा मोटी आया हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे अब्दुल मनान अब्बासी साहब जेको ही ड्रामो दादू में शूट पियो थो थिए ऐं हिन ड्रामे जी शूट ज़ोर ऐं शोर सां हले पई थी सॼी सिंध परेशान आहे त हिन ड्रामे में छा थींदो ऐं अॻियां जेको ड्रामो हुयो अब्दुल मनान अब्बासी साहब जो उहो ड्रामो कुझु हालातनि जे करे बंदि थी वियो ऐं ख़ुदि अब्दुल मनान अब्बासी उन ड्रामे खे बंदि कयो ऐं चवणु लॻो त मां हिन ड्रामे खे छॾियां थो ऐं मां KTN ते हिकु ज़बरदस्त ड्रामो ठाहियां थो मश्करा मोटी आहे मां तव्हां दोस्तनि खे चवंदुसि त अहिड़ा कई वीडियोज़ मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदुसि ऐं मुंहिंजे चैनल अज़ीज़ कमरान TV खे सब्सक्राइब कयो लाइक कयो त महिरबानी थींदी अगरि जेकर तव्हांखे स्टेज प्रोग्राम ॾिसणा आहिनि मज़ा या खाका ॾिसणा आहिनि जेकर तव्हांखे ख़ूबसूरत ड्रामा ॾिसणा आहिनि उन ड्रामनि जी शूट ॾिसणी आहे त मुंहिंजे चैनल अज़ीज़ कमरानी TV खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं लाइक करे उनखे कमेंट ॾियो वॾी महिरबानी पहिरीं